الله الرحمن الرحيم. قال المصنف رحمه الله ونفعنا بعلومه. وتقديم المعمول ها هنا أوقع كما في قوله تعالى بسم الله مجريها، وقوله تعالى إياك نعبد، لأنه أهم وأدل على الاختصاص، وأدخل في التعظيم، وأوفق للوجود، فإن اسمه تعالى مقدم على القراءة كيف لا، وقد جعل آلة لها من حيث أن الفعل لا يتم ولا يعتد به شرعا ما لم يصدر باسمه تعالى، لقوله عليه الصلاة والسلام كل أمر ذي بال لم يبدأ فيه ببسم الله فهو أبتر. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه أجمعين، أما بعد. وتقديم المعمول ها هنا أوقع. इहो तरक़ीबी बहस जेको हले पियो बिस्मिल्लाह ते, त बिस्मिल्लाह रहमान रहीम जो जार मजरूर मिली करे मुतअल्लिक़ थींदा अक़रउ फ़िल मुक़द्दर महज़ूफ़ फ़िल मुक़द्दर जो जेको मुअख़र आहे। त पोइ इहो सुवालु थियो त जेको अक़रउ आमिल आहे उहो आमिल आहे फ़ेल, ऐं हीअ हुनजो बिस्मिल्लाह मामूल आहे। त हुजण त ईअं खपे त आमिल मामूल खां मुक़दम हुजे, तव्हां मुअख़र कयो आहे। छो त आमिल जेको आहे उहो उसूलन मुक़दम हूंदो आहे ऐं मामूल मुअख़र हूंदो आहे। ऐं हुनजो अक़ली दलील बि इहो आहे त आमिल भला छो मुक़दम आहे। अक़ली दलील कहिड़ो आहे त जेको मामूल आहे उहो बे इक़्तिदाए आमिल ईंदो आहे। माना मामूल तॾहिं ईंदो जॾहिं हा त मामूल बे इक़्तिदाए आमिल ईंदो आहे। त मामूल थियो मुक़्तदा, आमिल थियो मुक़्तदी। त मुक़्तदी मुक़्तदा खां मुक़दम आहे, ईअं ई आमिल मामूल खां छा आहे मुक़दम आहे। सुवालु आहे त काज़ी बेज़ाबी रहमतुल्लाह अलैह हुनजो जवाबु ॾिनो त तक़दीमुल मामूल हा हुना अवक़उ, मामूल जो जेको हिते मुक़दम थियणु आहे इहो वाक़ई थींदड़ आहे। यानी अरब जे कलाम में इहो वाक़ई थियो आहे जो कॾहिं कॾहिं कंहिं ज़रूरत जे करे मामूल खां यानी आमिल खां मामूल छा थींदो आहे मुक़दम थींदो आहे। पोइ हुन जा ॿ मिसाल ॾिनई त जीअं बिस्मिल्लाह मजरेहा में ऐं इय्याक नअबुदु में आमिल जेको आहे उहो मुअख़र आहे ऐं मामूल छा आहे मुक़दम आहे। हिकिड़ो त इहो दलील ॾिनई, ॿियो दलील ॾिनई त इहो छो था ईअं कनि। पहिरीं त ॻाल्हि त इहो अरब कलाम में वाक़ई थिए थो, औक़ाउ आहे, पर ईअं छो था कनि फरमाई लिअन्नहु अहम्मु व अदल्लु अलल इख़्तिसास। छो त इहो जेको मुक़दम बनाइणु आहे इहो वधीक अहम बि आहे ऐं इख़्तिसास ते वधीक दलालत बि करे थो। छो त उसूल कहिड़ो आहे त तक़दीम मा हक़्क़ु तख़ीरु युफ़ीदुल इख़्तिसास। जेका शइ मुअख़र हुजणु आहे मुअख़र रहे थी, उनखे जेकॾहिं मुक़दम बनायो वेंदो त उहो कहिड़ी शइ जो फ़ाइदो ॾींदी इख़्तिसास जो। जीअं मिसाल तौरु इय्याक नअबुदु में नअबुदु फ़ेल आहे, इन में नहनु ज़मीर जेको आहे हुनजो इस्म आहे ऐं इय्याक हुनजो मफ़ूल बिही आहे। त मफ़ूल बी जी उसूल छा आहे त मफ़ूल बी पहिरियां फ़ेल ईंदो, पोइ फ़ाइल ईंदो, पोइ मफ़ूल बी। त जंहिं शइ जो हक़ आहे त उहा मुअख़र हुजे, जेकॾहिं उहा शइ छा थी वञे मुक़दम बणिजी वञे त बलागत जे लिहाज़ सां फ़ाइदो इहो पवंदो त उहा शइ तख़सीस जो फ़ाइदो ॾींदी। यानी ख़ासि तुंहिंजी असीं इबादत कयूं था, जंहिं जीअं न अबुदु इय्याक माना तुंहिंजी था कयूं। पर जेका शइ मुअख़र हुई यानी हुनजो हक़ु इहो त मुअख़र हुजे, उहा मुक़दम बणिजी वई त उहो छाजो फ़ाइदो ॾींदी इख़्तिसास जो। त हिते बि ईअं आहे त जेकॾहिं असां मामूल खे मुक़दम बनायो आहे त असांखे इख़्तिसास जो फ़ाइदो ॾियणो, त पढ़ूं त था पर कंहिंजे नाले सां, अलाह जे नाले सां पढ़ूं था। त हिकिड़ो दलील काज़ी साहिब जो ॾिनो त लिअन्नहु अहम्मु व अदल्लु अलल इख़्तिसास। ॿियो दलील ॾिनई त अदख़लु फ़ी ताज़ीम, त ताज़ीम में बि हिनजो वॾो दख़ल आहे। त तहज़ीमन बि हुजणु ईअं खपे त ख़ुदा जो नालो छा हुजे मुक़दम हुजे ऐं जेको मामूल आहे उहो मुक़दम हुजे, आमिल छा हुजे मुअख़र हुजे। टियों दलील ॾिनई त अवफ़ाक़ु लिल वजूद, ऐं वजूद जे इहो वधीक मुवाफ़िक़ आहे। यानी जीअं ख़ुदा जी ज़ात वजूद जे अंदरि हुजण में सभिनि खां छा आहे मुक़दम आहे। जेके बि मुसम्मयात आहिनि, जिन जिन शयुनि जा नाला आहिनि, जॾहिं ख़ुदा जी ज़ात उन्हनि सभिनी मुसम्मयात खां मुक़दम आहे, ज़ाते बारी ताला मुक़दम आहे, त इस्मे बारी ताला बि सभिनी खां छा आहे मुक़दम आहे। त इहो इन जे बि छा आहे मुवाफ़िक़ आहे। पोइ पाण जवाबु ॾिनई फ़इन नस्महु मुक़दमुन अलल क़िराअत, त पोइ बेशक उन अलाह ताला जो नालो क़िराअत ते बि छा आहे मुक़दम आहे।
ऐं फरमाए थो कीअं न हुजे, कई फला, इहो कीअं न हूंदो। वक़द जुइल आलतल्लहा मिन हैसु अन्नल फ़इल ला यतिम्मु बिही वला युअतद्दु बिही शरअन मा लम यसदुर बिस्मिही ताला। छो त इहो जेका बिस्मिल्लाह आहे इहा आलो बनाई वई आहे, इन जे करे त जेको फ़ेल पूरो ई नथो थिए ऐं शरन शुरू ई नथो थिए, शरन उनखे ॻणियो ई नथो वञे जेसीं ताईं बिस्मिल्लाह सां न कयो वञे। माना मिसाल तौरु जेकॾहिं असीं अक़रउ सां शुरू कयूं त पोइ असांजो मक़सदु हो त असां को बि कमु शुरू कयूं अलाह जे नाले सां, त ख़ुदा जे नाले जे मुक़दम करण जो वजह इहो आहे त बिस्मिल्लाह पढ़ूं बि इन जे करे था त कम जे शुरू करण जो इहो आलो आहे ऐं अलाह जे नाले सां शुरू कजे। जेकॾहिं असीं इन खे मुक़दम न कंदासीं त पोइ ख़ुदा जे नाले सां शुरूआत कीअं थींदी। ऐं हदीस में बि इहो आहे त नबी करीम फरमायो हर कमु साहिब शान जी इब्तिदा बिस्मिल्लाह सां न कई वञे, यानी अलाह जे नाले सां न कई वञे त बेबरकत आहे, मक़तू आहे। त मक़सदु इहो आहे त मुसनिफ़ रहमतुल्लाह अलैह ॿुधाइण चाहिनि पिया त हिननि शयुनि जे करे हिते मामूल खे छा कयो आहे, मुक़दम कयो आहे। काज़ी जी इबारत ते एतिराज़ आहे, एतिराज़ इहो आहे त अहमु, अदल्लु, अदखलु, औफ़क़ु, इहे 4 इस्म तफ़दील आहिनि ऐं इस्म तब्दील जो अरब में इस्तेमालु थींदो त इस्म तब्दील खे या मिन सां इस्तेमालु कयो, यानी इस्म तब्दील खां पोइ मिन अचे, अदरबु मिन ज़ैदिन, या अलिफ लाम सां इस्तेमालु थिए, या इज़ाफ़त सां। यानी इहो नहव मीर में बि आहे, हर किताब नहव जंहिंमें आहे त जेको इस्म तब्दील आहे उनजो इस्तेमालु 3 तरीक़नि सां थींदो, या छा सां थींदो, मिन सां, या अलिफ लाम सां, या इज़ाफ़त सां। हाणे असीं हिते था ॾिसूं त अहमु व अदल्लु न को मिन सां इस्तेमालु आहे, न को उनजो इज़ाफ़त सां इस्तेमालु आहे, ऐं न कोई उनजो अलिफ लाम सां इस्तेमालु आहे, त इहो इस्तेमालु सही कोन्हे, तंहिं करे काज़ी जी इबारत सही कोन्हे। त पोइ जवाबु ॾिबो त इहो तॾहिं ईअं न आहे त इहो क़ाइदो कुलियो आहे, हिकिड़ो हूंदो आहे क़ाइदो कुलियो माना हमेशह ईअं थिए, पर अक्सरियो क़ाइदो आहे, मुतलक़ क़ाइदो कोन्हे। इहो आहे त इस्म तब्दील जो इस्तेमालु 3 तरीक़नि सां तॾहिं थींदो जॾहिं उहो इस्म तब्दील ख़बर बि न हुजे, तरकीब में ख़बर बि न हुजे, ऐं मुफ़द्दल अलैहि मालूम बि न हुजे। मुफ़द्दल अलैहि माना जंहिं ते उनखे फ़ज़ीलत ॾिनी थी वञे उहो मालूम न हुजे। त हिते ॾिसो त लिअन्नहु अहम्मु, इहो अहम्मु अन्न जी ख़बर आहे, ख़बर बि बणिजे पियो ऐं मुफ़द्दल अलैहि यानी जंहिं ते उनखे फ़ज़ीलत ॾिनी वई आहे उहो बि मालूम आहे। त इस्म तब्दील जो इस्तेमालु 3 तरीक़नि सां तॾहिं थींदो जॾहिं उहो इस्म तब्दील ख़बर बि न हुजे ऐं उनजो मुफ़द्दल अलैहि मालूम बि न हुजे, ऐं जॾहिं हिते इहो शर्त कोन लधो त इस्म तब्दील जो इस्तेमालु ॿिए तरीक़े सां बि जाइज़ आहे। त इहो जवाबु हल थी वियो त इबारत बिल्कुलु ग़लति न आहे, इबारत सही आहे। वाह ख़ुदा।